अचा तुझे दिल भर गाड़ीअ ते गाड़ीअ जा थियनि टायर बस्ट था। वाह वाह। अचा तोॾे कीअं दिल भर तोॾे रोड भगला कसम सां तो समझी दिला। माशूक शर कुछ हफ़्ता अॻु ताईं पंधु घुमंदो हो ऐं हाणे हू नई 0 मीटर कार ते घुमी रहियो आहे। पाण खे रागी चवंदड़ ही हमरा कुछ हफ़्तनि ताईं सोशल मीडिया ते इन करे वायरल न थियो जो ही को वॾो रागी आहे, पर इन करे वायरल थियो जो हिन खे राग ॻाइण नथो अचे। बेसुरे अंदाज़ में अजीब ग़रीब शाइरी ॻाईंदड़ माशूक शर खे मोट में मक़बूलियत मिली त हिन दावा करे छॾी त मुमताज़ मौलाई ॻाए सघे थो त मां छो नथो ॻाए सघां ऐं मां मुमताज़ मौलाई खां भलो ॻाईंदो आहियां। माण्हू हिन जे बेसुरे हुजण ते खेसि गारगंद कंदा हुआ, पर उहा ई गारगंद ऐं ठठोलियूं हिन जे लाइ लाभायतियूं बणिजी वयूं छो त हर हंधि हिन जो नालो अचण लॻो। माशूक शर पंहिंजा सोशल मीडिया अकाउंट ठाहे वरिता आहिनि ऐं नंढनि नंढनि स्टूडियोज़ में अजीब शाइरीअ वारा गाना रिकॉर्ड करे वरी पंहिंजे फॉलोवर्स जी दिल विंदराइण जी कोशिश करे थो। माशूक शर जे वायरल थियण सां ॿिया बि केतिरा ई माशूक शर जहिड़ा माण्हू साम्हूं अची विया आहिनि ऐं वीडियोस शेयर करे रहिया आहिनि। माशूक शर जो अंग्रेज़ी गानो आई एम वेरी नाइस पर्सन बि अॼुकल्ह सोशल मीडिया ते ॿुधण में अचे थो। हाणे इहो वाज़िह थियो त सोशल मीडिया ते माण्हू मज़ा ॾिसण जा शौक़ीन आहिनि ऐं ॿी ॻाल्हि त सोशल मीडिया हिकु ताक़तवर टूल आहे जेको कंहिंखे बि रूज ॾेई सघे थो। जेकॾहिं अव्हां में अहिड़ो को टैलेंट आहे त अव्हां बि कोशिश कयो, पर ख़्याल रहे त ॿिए कंहिंखे कॉपी करण सां कुझु न थींदो। अव्हां खे पंहिंजो टैलेंट ॾेखारणो पवंदो।